हुयमि कराची अच्छा उस्ताद सां, सिंधी जंहिंमें game माना मां पेपर पियो ॾियां। हम्म तक़रीबन मां पेपर 8 या पेपर ॾियां पियो, त लास्ट मुंहिंजो पेपर हो, मां लिखां पियो पेपर, हाँ त उस्ताद चयो त कोच निकिरी वेंदी, हाँ हलणो आहे असांखे एनी हाउ हिन वक़्तु। मां चयो त हिन वक़्तु कीअं हलां, मां पेपर थो लिखां, मूंखे जी पेपर खे छॾ। त हिन जो नाइट में प्रोग्राम हुयो लाहौरी मला में, फर्स्ट प्रोग्राम जेको मां सर सां वियो हुयमि। त मूंखे चयईं त तोखे डांस न आहे करणी हिते, त मूंखे डांस हुननि सेखारी न हुई, मां काॾां अची डांस। मूंखे चयूं त असां डांस कंदासीं, अॻियां सिर्फ़ु तव्हांखे कल्टियूं हणी हलियो परफॉर्म करिणो आहे। मूंखे चयो त 2000 ॾेसि, मां 2000 ॾेई छॾियामांसि। सर अरमान जॾहिं मूंखे ॾाकड़ियुनि खां चिड़ियुनि खां लही आयासीं, मूंखे चई क्या अंदाज़ा लगाया। मैं सर मुझे समझ में नहीं, पता नहीं किस चीज़ का अंदाज़ा। जी हम जहाँ भी प्रोग्राम फ्री में करते हैं, इसलिए करते हैं कि अगले बंदे को कोई तकलीफ नहीं है, और उसके अलावा उसकी रिस्पेक्ट करके हम प्रोग्राम करते हैं, और पैसे भी नहीं मांगते हम। तो आज हम आए, अब उस अकेडमी पे आए जहाँ पर हम फ्री में डांस करते हैं। तो वहाँ पे आज आपकी एडमिशन के लिए फीस मांगी गई। डांस के आर्ट समझनि था, डांस के हिकिड़ो माना सम्झनि था त कंहिं कम जी शइ न आहे, ऐं सोसाइटी में हिनखे ग़लति थो सम्झो वञे त असां बि इहा शइ न कयूं, त उहो बि भउ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि हाणे हिकु घरां उन्हनि खे सपोर्ट न मिलंदी, उहो कीअं असां वटि अकेडमी ते सिखंदा। हिते उहो ई अची सघंदो जेको इंडिपेंडेंट आहे, कमाए थो पाण, उन मां अची करे असां वटि। बाक़ी त जेके घर में, हलो चलो घर में को कमाइण वारो बि छोकिरो कोई कमाए बि थो, उहो बि डांस लाइ जेकॾहिं वञे थो सिखण, त घर वारा हुनखे टोकींदा, चवंदा हिसाब सां इहो ई आहे त शौक़ु कंहिं वटि कंहिंजो आहे बि, उन वालिद साहब खे सपोर्ट नथो करे, फैमिली सपोर्ट नथी करे, उहो ई त मां चवण जो मक़सदु सोसाइटी में उहा उन्हनि खे एप्रिशिएट नथा कया वञनि, इवन घर में ई तव्हांखे एप्रिशिएट नथा कनि घर वारा, त पोइ सोसाइटी बि नथी करे, त उहो हिकिड़ो सोचे तो त मां त अकेलो सिखंदो, बस आखिरी माना तव्हांजी फ्यूचर प्लान इहा आहे, मां माना दुबई में माना डांस वग़ैरह, हाँ उते जॉब कयो ऐं उते परफॉर्म कयो डांस। अगर उतां मूंखे चांस वग़ैरह मिली वई त ख़ासि करके चांस एॾे ई मिलंदियूं। अच्छा माना दुबई में तव्हां डांस करण था चयो, हिते पाकिस्तान में न? अस्सलाम वालेकुम एवरीवन, वेलकम आहे तव्हांखे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु जो असांजो जेको गेस्ट आहे उहो मुंहिंजो उस्ताद बि आहे, उनखां मां डांस सिखी आहे ऐं ॾाढो सुठो शख़्स आहे, ऐं उहो डांस में माहिर आहे, जिम्नास्टिक में माहिर आहे, ऐं लाड़काना जो वन ऑफ द बेस्ट डांसर आहे। सो वेलकम था कयूं असां शौकत जैक्सन खे। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी तव्हांजी। छा हाल आहे सर, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, फिट एंड फाइन। व्हाट अबाउट यू? आई एम गुड, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जो शुक्र आहिनि, दुआऊं तव्हां जूं। थैंक यू सो मच, तव्हां आयो पॉडकास्ट में। मां सर खे ॿ टे दफ़ा चयो, सर थोरो मसरूफ़ हुयो पंहिंजे कमनि में, हिनखे न अची सघे, पर फाइनली तव्हां अची वियो। कीअं थो महसूसु थिए हिते स्टूडियो ते अची करे? अल्हम्दुलिल्लाह, माना ॾाढी ख़ुशी थी थिए जो तव्हांजे पॉडकास्ट ते अची ऐं शामिलु थियूं हिते, बाय फेस तव्हां सां मिलियूं, त ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे त तव्हां पंहिंजो चैनल हिकु ठाहियो आहे। ऐं इहा बि माना हिकु पंहिंजो टैलेंट आहे इंसान जो हर कोई माना पॉडकास्ट नथो ठाहे सघे, छो त इहो बि कोई माना जंहिंजे माइंड में हुजे त माना मां पॉडकास्ट ठाहे सघां थो। हिन ते कमु करणु माना वॾी हिकु टफ हूंदी आहे, टैलेंट हुजणु खपे, ॻाल्हाइण जो, अॻिते वधण जो, जंहिंमें हिन तव्हां शुरू कयो, इनशाला कामयाबु ज़रूरु थींदा। हिन तव्हां दुआ खपे। ॿियो तव्हां पॉडकास्ट स्टार्ट था कयूं, तव्हां सवाल पहिरियों इहो आहे त डांस तव्हां माशाल्लाह मास्टर आहियो, जिम्नास्टिक आहियो, मूंखे इहो ॿुधायो त इहे डांस जो कीअं तव्हां में शौक़ु आयो, ऐं जिम्नास्टिक बि तव्हां कंदा हो, त पहिरियां तव्हां डांस शुरू कई या जिम्नास्टिक शुरू कई, ऐं कंहिंखे ॾिसी करे तव्हां शुरू कई, इहो ॿुधायो। बढ़िया सी। फर्स्ट ऑफ ऑल इहे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त पहिरियां मां जिम्नास्टिक स्टार्ट कई हुई, जेकी मां जिम्नास्टिक 2010 खां स्टार्ट कई हुई। जैकी चैन जी फिल्म्स वग़ैरह मां ॾिसंदो हुउमि, ब्रूस ली पुराणी फिल्मूं जेको मूंखे माना उन मां इंस्पायर थियमि जो माना मां कराटा सिखां, मां उन्हनि वांगुरु थियां, छो त हर ॿार खे इहो शौक़ु हूंदो आहे त माना कराटा मां सिखां, जिम्नास्टिक सिखां। सो मां बि तक़रीबन 11 साल जो हुयुमि, 12 सालनि जो, जेके माना 2010 में मां मुंहिंजो उस्ताद आहे उस्ताद मसूद अहमद चांडियो, जेको जनाबाग में जिम्नास्टिक सेखारींदो हुयो। पोइ नंढे लाइक़ू 2010 खां मां जिम्नास्टिक स्टार्ट कयमि, जेकी माना मुंहिंजी हुई शौक़ जे हिसाब सां तमन्ना हुई त माना मां जिम्नास्टिक सिखां।
सो 2010 खां मां जिम्नास्टिक स्टार्ट कई, जंहिंमें तक़रीबन 3 खां 4 महीननि ताईं मां कवर करे हुयमि ऐं जिम्नास्टिक मां सुठो पंहिंजो कवर करे अॻिते माना 2 माण्हुनि खे ॾेखारे सघियमि त मां हेतिरो कुझु सिखियो आहे। पोइ जिम्नास्टिक में तव्हांजा कुझु कॉम्पिटिशन बि थींदा हूंदा? बिल्कुलु, सिंध गेम थींदी आहे जंहिंमें अच्छा, जेको हुन सिंध जे लेवल ते हूंदी आहे, जंहिंमें कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, सखर जेके बि आहिनि। ऐं असां में सिर्फ़ु जेका जिम्नास्टिक जी गेमियूं न थींदियूं आहिनि, ऑल ओवर थींदियूं आहिनि। उनखां जेको कटे करे जेकी गेम आहे उहा आहे क्रिकेट, जेकी क्रिकेट सिंध गेम में न थींदी आहे। अच्छा, हा, जंहिंमें माना असां हिन जिम्नास्टिक में जॾहिं पहिरियों दफ़ो मूंखे उस्ताद वठी वियो हुयो सिंध गेम में, जेके मुक़ाबला थींदा आहिनि, जेको जिम्नास्टिक वारा हूंदा आहिनि उहो जिम्नास्टिक वारनि सां मुक़ाबिलो हूंदो आहे, वॉलीबॉल वारनि सां त ईअं ई हूंदो आहे कराटनि जे हिसाब सां। सो अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मां उते फर्स्ट टाइम वियो हुयुमि कराची अच्छा, उस्ताद सां, जंहिंमें माना मां पेपर पियो ॾियां, तक़रीबन मां पेपर 8 या पेपर ॾियां पियो, त लास्ट मुंहिंजो पेपर हुयो, मां लिखां पियो पेपर, त उस्ताद चयो त कोच निकिरी वेंदी, हलणो आहे असांखे एनी हाउ हिन वक़्तु। मां चयो त हिन वक़्तु कीअं हलां, मां पेपर थो लिखां, मूंखे जी पेपर खे छॾ। त तव्हांजे क्लास में आयो छा? क्लास में आयो, बिल्कुलु। त असांजो सर हुयो सर शौकत अली मरखंड, उनजे क्लास में आयो त साईं खे चयईं त शौकत आहे, असां नंढड़ो आहे, टैलेंट सुठो आहे, सिंध गेम आहे, सो सिंध जी लेवल ते गेमियूं हलंदियूं, सो असां हिनखे अगरि तव्हां इजाज़त ॾियोसि हिनखे मां वठी वञा। सर चयो त बसि लास्ट पेपर अथसि, हुनजो पोइ बसि तव्हां कुझु करे वठो, कोच निकिरी वेंदी त वरी माना मसइलो थी पवंदो। पोइ सर शौकत अली मरखंड साहिबु चयो त हा ठीकु आहे, बसि मां ॾिसी वठंदुमि, इंशाल्लाह छोकिरे मां पेपर ॿिए छोकिरे खां डराए थो वठां फ़िलहालु, भले अहिड़ी आहे त माना हुनजे लाइ मूंखे हुतां इजाज़त मिली, जंहिंमें मां फर्स्ट मेडल गोल्ड मेडल माना खयो हुयो हुते। गोल्ड मेडल हो न हूंदो आहे जेको असांजो हिकु ओरिजिनल गोल्ड चइजे, हिन जे हिसाब सां कलर हूंदो आहे, गोल्ड कलर हूंदो आहे, मथां गोल्ड हिकिड़ो हूंदो आहे, मां करोड़पति हुजां हिन वक़्तु, पर असांजो जेको हुयो त गोल्ड उते असांजो हिकिड़ो हूंदो आहे, सिल्वर हूंदो आहे, गोल्ड हूंदो आहे। फर्स्ट पोजीशन मां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी टीम में माना खई हुई, छो त मां एतिरी महिनत अल्हम्दुलिल्लाह सुठी मां महिनत कई पंहिंजी, जंहिंमें माना मुंहिंजे उस्ताद खे बि ख़बर हुई त माना शौकत खे मां न वठी वेंदुमि, थी सघे माना मां उहा पोजीशन न आणा, छो त मुंहिंजी एतिरी महिनत थियल हुई। मां स्टडी बि एतिरो माना पंहिंजो ध्यानु न आंदो जेतिरो माना मां ध्यानु आंदो जिम्नास्टिक में। हा, जंहिंजे करे माना जिम्नास्टिक खे कवर करे ईअं फर्स्ट पोजीशन खई। कॾहिं कहिड़े साल खां जिम्नास्टिक स्टार्ट कई? 2010 खां स्टार्ट कई हुई। 2010 खां पोइ घणा साल सिखियव? तक़रीबन मां 2018 ताईं जिम्नास्टिक कंटिन्यू रखी, कंटिन्यू था कई हुई। हा। ऐं डांस जो तव्हांखे कीअं शौक़ु आहे? डांस सां ईअं शौक़ु थियो त मां ॾिठो हुयो 2015 में मां कंहिं उस्ताद सां मिलियो हुयुमि, उहो हुयो सर एंथोनी सोथरा। डांस कंदा? उहो डांस कंदा हुया। उते हिकु स्कूल में मां जॉब बि कंदो हुयुमि, एज़ अ ऑफिस बॉय हुयुमि। पोइ हुन में स्कूल जो नालो हुयो स्कूल, सचल कॉलोनी में आहे, ऐं उते सर एंथोनी सोथरा हूंदो म्यूज़िक टीचर, सही पियानो वग़ैरह प्ले वग़ैरह कंदो हुयो। पोइ उनखे जॾहिं मां पहिरियों दफ़ो डांस में ॾिठो हुयुमि, जेको असांजो प्रोग्राम एनुअल फंक्शन थियो हुयो, उते मां हिनजी डांस ॾिठी हुई, मूंखे ख़बर हुई त डांसर आहे। अच्छा, तव्हां चओ त पियानो सिर्फ़ु वॼाईंदो? मां जो पियानिस्ट आहे, बसि म्यूज़िक वग़ैरह वॼाईंदो आहे, प्ले कंदो आहे, इंस्ट्रूमेंट जेके बि आहिनि। सो हिन जी जॾहिं मां डांस ॾिठी हुई त मां शॉक जी वियुमि, त माना लाड़काणे में इहा शइ माना कीअं थी सघे थी। कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? इहा 2015 जी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां। सही। त सर खे मां ॾिठो हुयो, सर खे मां चयो त सर मूंखे बि डांस सिखणी आहे 2015 में। त सर चयो त हा मां तव्हांखे सेखारींदुमि, उर्दू स्पीकिंग हुयो त मां तव्हांखे सेखारींदुमि। पोइ सर जे मां जॾहिं बि क्लास हूंदी हुई म्यूज़िक टीचिंग जी, त मां सभु कमकार जल्दी छॾाए करे, जेके बि हूंदा स्कूल जे हिसाब सां, पोइ सभु कुझु कमकार छॾाए करे मां सर जे भरिसां बीहंदुमि। पोइ सर मूंखे चवंदो पियानो सिख तूं। मां चयो मूंखे डांस सिखणी आहे, मूंखे पियानो जो शौक़ु न आहे। मूंखे चवंदा तूं पियानो पहिरां सिख। ईअं बीहारींदो हो मूंखे, पियानो वग़ैरह हीअं प्ले थींदो हुजे, हीअं रिदम वग़ैरह ही कीअं, त मूंखे हिन जो इंट्रस्ट ॾिनो हुयो। मां जस्ट माना बसि चवंदुमि जी सर, हा सर, मां सम्झी वियुमि, मां सम्झी वियुमि। बसि मूंखे जेको जुनून हुयो सिखण जो, त उहो डांस जो। त जंहिं शइ जो मां जुनून रखंदो हुउमि त मां चवंदुमि इहा शइ मूंखे सिखणी आहे, एनी आओ। पोइ सर जा प्रोग्राम कुझु थिया हुया, त मूंखे चई तव्हां में टैलेंट कहिड़ो आहे? त मां चयो मूंखे जिम्नास्टिक ईंदी आहे। जिम्नास्टिक में बेटा क्या क्या आप मतलब
क्या चीज़ें आती है आपको। वहाँ जो जिम्नास्टिक में अल्हम्दुलिल्लाह जो आप कहेंगे वो मैं करके दिखाऊंगा आपको करतब। तो जिम्नास्टिक में जॾहिं माना मूंखे हिन चयो त शौकत बेटा एक प्रोग्राम है तो आप आओगे। मां सर बिल्कुल मां ईंदुमि। त हिन जो नाइट में प्रोग्राम हुयो लाहौरी मला में, फर्स्ट प्रोग्राम जेको मां सर सां वियो हुयमि। त मूंखे चयईं त तोखे डांस न आहे करणी हिते। त मूंखे डांस हुननि सेखारी न हुई, मां कान अचे डांस। मूंखे चयूं त असां डांस कंदासीं, अॻियां सिर्फ़ु तव्हांखे कल्टियूं हणी हलियो परफॉर्म करणो आहे। त लास्ट में जॾहिं मूंखे चयईं हे हिन म्यूज़िक ते तव्हांखे बसि कल्टियूं हणी हली वञिणो आहे। त मां चयो ठीकु आहे सर। जॾहिं प्रोग्राम पहिरियों प्रोग्राम हुयो मुंहिंजो, जॾहिं मां हितां कल्टियूं हणी हलियो वियुमि, पोइ जॾहिं डांस खे मां ॾिसां पियो त मूंखे जेको जुनून हुयो, मां चवां पियो त बसि माना सर वारा हलाइनि त मां चढ़ां, बसि जहिड़ो बि गानो हुजे बसि मिड़ी हणां, एतिरो माना मूंखे जुनून हूंदो डांस जो। त 2-3 प्रोग्राम मां सर सां ईअं कंटिन्यू कयो, मूंखे सिर्फ़ु जिम्नास्टिक कराईंदा हुया। मां चयो मूंखे डांस छो नथा करायो? चई असां वटि अकेडमी न आहे, किथे तोखे सेखारियूं? प्लेस न आहे, का प्लेस न आहे, कहिड़ी जॻह ते तव्हां सेखारियूं? अहिड़ी का प्लेस न आहे। बाक़ी हुननि जा जेके पंहिंजा क्रिस्टियन हूंदा हुया, घर में ईंदा वेंदा हुया, त उन हिसाब सां रेस वग़ैरह कंदा हुया। पोइ कंहिं टीचर जी उते टीचर फीमेल हुई, उनजी शादी हुई, उन मूंखे प्रोग्राम में इनवाइट कयो हुयो। स्टेशन रोड ते हिते शादी हाल हूंदो, नायाब शादी हाल जेको हिन बंदि थी चुको आहे। त मूंखे चयईं त अदा तव्हां ईंदव, पोइ उते डांस तव्हांखे करणी आहे, आओ मुंहिंजी शादीअ ते, कल्टियूं बि माना तव्हांखे ॾेखारणियूं आहिनि। मां चयो मूंखे डांस त न ईंदी आहे। मूंखे जी बसि तव्हांखे कीअं बि करे माना डांस करणी आहे, मुंहिंजी फरमाइश ते मां तव्हांजी भेण आहियां, भेण जे नाते मां तव्हांखे चवां थी। त मां तक़रीबन हिन में हफ़्तो खनि हुयो, मूंखे हिन ऑलरेडी अॻु में ॿुधाए छॾियो हुयो। त पोइ मां हफ़्तो खनि मिड़ी सिड़ी डांसूं ॾिसां पियो, हथ वक़्तु हलायां पियो, मां मन को माना करे वञा वीडियोस वग़ैरह ॾिसी करे। पोइ वीडियोस बि मां ॾिसंदो हुउमि भाउ जी मोबाइल ते, मूंखे मोबाइल बि न हूंदी हुई, मूं वटि हूंदो मेमोरी कार्ड। पोइ मां ॾिसंदो हुउमि बसि माना कहिड़ो हे हो। पोइ मां हिकु गानो सेलेक्ट कयुमि अक्षय कुमार जो, ओ पावरिया तेरी याद 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 में। इहो गानो मां सेलेक्ट कयो हुयो, जेको मां घणो हुनखे ॿुधो। जॾहिं प्रोग्राम ते मां वियमि, मूंखे मेमोरी कार्ड हथ में हुयो, मोबाइल बि न हुई। मां हिकु साउंड वारे मां चयो भाई गानो हलायो, प्ले कयो। चई भाउ गानो हिकिड़ा, मां ओ पावरिया हूंदे गानो हलाए ॾियो। फर्स्ट मां हुते प्रोग्राम पंहिंजो कयो जेको डांस जो, मां मिड़ी सिड़ी कई हुई डांस, पर मूंखे यकीन एतिरो न हुयो त को एप्रिशिएट मूंखे कंदो, या माना एतिरी का माना मां सुठी करे सघंदुमि। जंहिंमें जॾहिं डांस मां स्टार्ट कई, लही करे उहो विच में एप्रिशिएट कनि पिया। जॾहिं मां लथमि त माना काफ़ी गर्ल्स माना फ़ोटू वग़ैरह कढाइण, तव्हां सां फ़ोटू वग़ैरह कढाईंदासीं। ऐं जेके हुते काफ़ी टीचर्स हुननि जी पंहिंजी फ्रेंड हुयूं जेके हुन स्कूल में टीचिंग कंदियूं, त उहे बि आयूं। शौक़त सां ॾाढी VIP डांस कई, असांखे ॾाढी वणी। ऐं असांजी बि शादियूं ॿाहिरनि जूं थींदियूं, असां तव्हांखे घुराईंदासीं ऐं तव्हां जेको आहे डांस एनी हाउ कंदव असां। पोइ उतां मूंखे जेको आहे न माना एप्रिशिएट सुठो मिलियो, जंहिंमें माना मुंहिंजो माना माइंड में इहो आयो त हाणे मूंखे वधीक हिन खां डांस करणी आहे ऐं महिनत करणी आहे। अगरि मूंखे सर वारा नथा सेखारनि त मां ॿिए हंधि काॾे वेंदुमि। पोइ जॾहिं मां प्रोग्राम करे वापसि आयुमि, पोइ मां सोचां पियो त हाणे मूंखे माना डांस करणी आहे। अगरि सर वारा न सेखारींदा, किथे बि हूंदो मां हलियो वेंदुमि। पोइ मां कुझु ॾींहं गुज़रिया त मां हितां वियो हुयमि, मूंखे ख़बर पई त उस्ताद दीपक कुमार सुञाणियो तव्हां? इंटरव्यू मां कयो। उस्ताद दीपक कुमार ॾे मां वियो हुयमि उन्हनि जे मोहल्ले में। त उन्हनि जे मोहल्ले में वियुमि त उस्ताद दीपक कुमार खे मां एतिरो सुञाणींदो हुयुमि, पर इहो ॿुधंदो हुयुमि त माना हिते डांस उस्ताद सेखारींदो आहे। हा, बाय फेस हुन कॾहिं न मिलियो, माना अकेडमी आहे हुनजो हूंदो हो पंहिंजो डांस अकेडमी। पोइ उते मां वियुमि त छोकिरा ऑलरेडी डांस कनि पिया। मां वञी वेही रहियमि उस्ताद सां मिली करे। उस्ताद मां डांस मां सिखंदुमि। हा बेटा सिखाईंदासीं बिल्कुलु। फीस हुन टाइम ते 1000 रुपये या 1500 माना सर चया हुया। मां चयो सर मां ॾींदुमि, मूंखे डांस सिखणी आहे। उते वेही करे मां सभिनि जी डांस ॾिसां पियो। मूंखे त यादि न आहे, हिकिड़ो रोहन राघव आहे छोकिरो, उहो बि सिखंदो हुयो। ऐं रोहित कुमार सर रोहित कुमार बि सिखंदो हो हुते। पोइ सर सागर खे मां शायदि माना ॾिठो हुजे, मूंखे एतिरो यादि न आहे छो त पुराणी ॻाल्हि आहे। त मां हुते वेही पोइ सभु डांस में विया त मां हलियो वियुमि हुतां। सर खे चयुमि मां सर ईंदुमि।
पोइ हलियो वियुमि मां वीडियो हिकु मूंखे हुतां जी मिली हुई जेकी मां डांस कई हुई नायाब शादी हाल जी जेकी टीचर जी शादी में पोइ उहा वीडियो मिली मां सर एंथोनी सौथरा खे ॾेखारियमि मुंहिंजे रोज़ जो हूंदी रुटीन असां स्कूल जे हिसाब सां जॉब जे हिसाब सां मूंखे यार कहाँ से सीखी है मां जो मैंने सीखी नहीं है सर अचानक से मैंने बस जो आया मैंने कर दिया के तव्हांखे चयो सर सागर सौथरा सागर सोथरा हाँ। अच्छा उहो सर दीपक जे माले जो हुयो सर न सर हेॾे क्रिश्चियन कॉलेज हुयो अच्छा। साईं पाण क्रिश्चियन हुयो पोइ उन मूंखे चयो त यार आप में जुनून है मैं आपको जो है सिखाऊंगा मां चयोमांसि आपका उस्ताद कौन है हाँ मां सर खे सवाल हो गया मां उस्ताद आपका कौन है सर अरमान चौहान तंहिं वक़्त में सर अरमान चौहान दुबई में रहंदो हुयो सर अरमान चौहान जो बि हाणे रीसेंट इंटरव्यू हा मां बिल्कुलु ॾिठो हुयो हाँ पोस्टकास्ट सर अरमान खे मां मैसेंजर पे वॉइस किया हुआ मैसेजेस किया हुआ हाँ सर आप कहाँ पर मुझे डांस सिखाओ ऑनलाइन ही सिखाओ मुझे हाँ दुबई में तव्हां मैसेज कया हाँ फिर रिक्वेस्ट मोकिलियां पर रिक्वेस्ट बि एक्सेप्ट मुंहिंजी न थी वॉइस रिप्लाई बि न मिलियो छो त साईं सीन ई न कयो हुयो ॾिठा ई न हुया साईं न वॉइस ॿुधाया हुया न मैसेज छो त सर जेको आहे सो घटि रिप्लाई ॾींदो हुयो हुनजो फोकस एतिरो न हूंदो हुयो फेसबुक ते या पंहिंजी जॉब जे हिसाब सां सर कंदो हुयो मां सर एंथनी सौतरा खे चयो मां जो सर मुझे रिप्लाई नहीं दे रहा अब मैं क्या करूं सर चयो त हो सर ईंदो हाणे दुबई मां वापसि जेसि ताईं तूं असां वटि न डांस कर सर एंथनी साहब मूंखे पाण पंहिंजे घर घुराईंदो हुयो पोइ हुनजो रूम हूंदो हुओ हुते छोकिरा क्रिश्चियन जेके बि आहिनि ईंदा हुया पोइ मां हुननि सां गॾिजी करे डांस अकेडमी वग़ैरह उन्हनि जी न अकेडमी कोन हुई हुनजो रूम हूंदो सर जो पंहिंजो पर्सनल हुन में माना स्पीकर वग़ैरह पिया हूंदा हुया हा त उते पोइ मां डांस आहिस्ते आहिस्ते माना सिखियमि जेसि ताईं सर अरमान आयो त माना अलहमदिल्ला मूंखे सर एंथोनी एतिरो ट्रेन कयो जो माना ॿिनि माण्हुनि खे मां डांस ॾेखारे सघां पियो एतिरो माना ट्रेन कयो मूंखे सर खे वीडियो मोकिलींदो रहंदो हुयो सर अरमान खे सर एंथोनी त शौकत आहे कहाँ से बंदा आया है मतलब अच्छा कर रहा है डांस पोइ सर अरमान बि तक़रीबन 4-5 महीननि में अची वियो हुयो पोइ सर अरमान खां मां जेके अॻिते कुझु घणो जेको सिखियो हुयो त रस्तो मूंखे सर एंथोनी ॾिनो हुयो पर सेखारियो मूंखे सर अरमान सां पोइ तव्हां जॉइन कयो सर अरमान सां जॉइन जॾहिं थियमि त पोइ मां घणा ई प्रोग्राम करणु लॻमि सर अरमान सां त सर अरमान माशाल्लाह सुठा प्रोग्राम कंदो हुयो डांस कंदो हुयो हा सर अरमान डांस छॾे ॾींदे हा सर डांस पोइ छॾी आहे जॾहिं असां हुन सां कुझु घणो कुझु सिखियो अथई हा हुन छॾियो हुयो त कंहिं पंहिंजे ॻाल्हियुनि जे मज़हब जे हिसाब सां रिलीजियस हा मज़हब जे हिसाब सां हिननि जो माना डांस जो न हूंदो आहे जॾहिं उहो हुते चर्च में वञे थो न डांस पोइ हिननि जो घटि थी वेंदो आहे मतिलबु जेको चर्च में माना वञे थो ऐं पाठ पूजा करे थो उनखे डांस में माना न आहे वञणो जीअं असांजो ॾिठो वञे मस्जिद में मस्जिद में मौलाना थी वेंदो आहे त पोइ हुनखे गाननि वग़ैरह खां थोरा साइड थी वेंदा आहिनि या अहिड़ो को माना डांस बांस जे हिसाब सां हिननि जो बि ईअं हूंदो आहे हा सही त पोइ असां स्टेडियम में डांस कंदा रहंदा हुआसीं सर अरमान असांखे वठी ईंदो छोकिरनि खे चलो बेटा प्रोग्राम है रिहर्सल करेंगे वो स्टेडियम में कॾहिं कंदा हुआसीं कॾहिं सर अरमान जे घर कंदा हुआसीं कॾहिं सर एंथोनी जे घर कंदा हुआसीं पोइ हिते हुते माना डांस वग़ैरह कंदो हुयुमि मां पोइ सर अरमान खे मां चयो हुयो त सर काथे अकेडमी खोलियऊं त सर अरमान इहो चयो त अकेडमी हिते न हलंदी लाड़काणे में मां खोले चुको आहियां हिते उहो शहूर न आहे अकेडमी माना हिते खोलणु माना टाइम वेस्ट आहे पंहिंजो छो त हिते हिन जो क़दुरु न आहे सही मां चयोमांसि सर जो क़दुरु हुजे या न हुजे तव्हां खोलियो अकेडमी जेकी बि माना ख़र्चु वग़ैरह हूंदो या को बि सिस्टम सॼो मां कंदुमि छो त मुंहिंजी 8,000 पघार हूंदी हुन टाइम ते 2015 में त मुंहिंजे लाइ घणी हूंदी हुई सर अरमान चुन न बाक़ी आपको सीखना है मैं सिखाऊंगा फिर अपने घर पे बुलाऊं या सर एंथोनी के घर पे बुलाऊं या स्टेडियम में मैं आपको सिखाऊंगा पोइ सर अरमान सां मां डांस वग़ैरह कंदो रहियमि काफ़ी प्रोग्राम बि कंदो रहियमि पोइ आहिस्ते आहिस्ते मूंखे अकेले खे प्रोग्राम मिलणु लॻा पोइ मां सर अरमान जो इहो चवणो हूंदो हो त जॾहिं बि प्रोग्राम ते वञो इहो न साथ जो त असांजो को उस्ताद बि आहे अकेला छो कंदा हुआ सर अरमान सां ग्रुप छो त अहिड़ा प्रोग्राम बि हूंदा जंहिंमें सर अरमान साहब न हलंदो हुयो हो चवंदो त
जो लो बजट वारा हूंदा छा? लो बजट त पहिरीं ॻाल्हि आहे त सर न वठंदो हुयो प्रोग्राम हुया, फ्री ऑफ कास्ट कंदो हुयो सर अरमान? सर अरमान। अच्छा, इन जे करे कंदो हो त हो मतलब रिलेटिव दोस्त हुजनि जा रिलेटिव जे हिसाब सां शादी प्रोग्राम घटि कंदो हुयो। हा, जब प्रमोट करण लाइ एड़ा प्रोग्राम घटि, बस हो शादी प्रोग्राम घटि कंदो हो, इन जे करे न कंदो हो, चवंदो शादी प्रोग्राम माना न आहे करणो, मूंखे इहो मना कंदो हुयो सर। पैसा तो उन में घणा हूंदा? पैसा हूंदा पर सर पैसनि जो न हूंदो हुयो न, सर बस जस्ट माना पंहिंजो हिकु फन ॾेखारींदो हुयो, शो कंदो हुयो ऐं हुनजो पंहिंजो हिकु जुनून हुयो, शौक़ु हुयो, डांस कयां मां ॿ माण्हुनि जे अॻियां। त सर अरमान बस इहो ई सोचींदो हो त माना प्रोग्राम करणो आहे, पैसो वठंदासीं न पोइ जिथे असांखे 100% रिस्पेक्ट थी मिले न उते असांखे 40% रिस्पेक्ट मिलंदी। उहो हाणे कीअं त जिथे असां सपोज़ हिकु ॿ अहिड़ो प्रोग्राम कयोसीं असां हिन में नए दरे में, नए दरे अच वञ जे हिसाब सां असांजो जेको किराओ वग़ैरह ट्रेवलिंग, हा उहो असां किराओ वरितोसीं ऐं हुननि पंहिंजे हिसाब सां उहो ॿियो वरी किराओ वग़ैरह ॾिनो, पर सर अरमान हुन सां पेमेंट जी ॻाल्हि कई हुई त असां तव्हां खां 10,000 वठंदासीं, 2015-16 जी ॻाल्हि ॿुधायां, चई त 10,000 तव्हां खां वठंदासीं ऐं ट्रेवलिंग अचणु वञणु उहो असां अलॻि सां वठंदासीं। पोइ असां हुते प्रोग्राम त कयोसीं, पर उते जॾहिं डांस करे असां लथासीं उहो रिस्पॉन्स माना हिकु हूंदो आहे न, उहो न मिलियो असांखे रिस्पॉन्स। हिकिड़ो हूंदो आहे डांस करे पेमेंट मिली असांखे, न असांखे ॾिसो न पेमेंट सां गॾु रिस्पॉन्स बि लाज़मी आहे, रिस्पॉन्स जे हिसाब सां ईअं डांस सां लही करे डांस खां लही करे असां हिकु हूंदी आहे त हुननि जी मानी वग़ैरह साइड में रखणु, हुननि जी हूंदी आहे मानी, छो त मानी सेटअप त हुन हुयो, त हिननि साइड में मानी रखी हुई, पर हिकु मानी रखण वारी ऐं न रखण वारी उहा ई ॻाल्हि हुई, जहिड़ी रखियूं तहिड़ी न रखियूं, मतलब मेहमान नवाज़ी उहा माना हा न थी असांजी मेहमान नवाज़ी। पोइ सर अरमान चयो त अब शादी के प्रोग्राम नहीं करेंगे हम। हाँ तो कह साथ हम कि नहीं यार वो मजा भी नहीं है, रिस्पॉन्स भी नहीं मिलता और पेमेंट भी लेते हैं, तो बस आज के बाद जो करेंगे ना अकेडमी जो होती है, कोई भी स्टडी अकेडमी होगी, सम अकेडमी ये वो अकेडमियों की डांस जो है वो प्रोग्राम करने, शादी के प्रोग्राम नहीं करने की अकेडमीज क्या वो असां एमसी जेको हूंदो आहे। तव्हांखे छा थो लॻे त इहो वाकई सच आहे त माना पेमेंट वठूं था त पोइ रिस्पेक्ट तव्हांखे नथी मिले? रिस्पेक्ट मिले थी, रिस्पॉन्स नथो मिले। मां रिस्पॉन्स जी ॻाल्हि कई, रिस्पेक्ट जी ॻाल्हि न कई। रिस्पॉन्स कहिड़ो रिस्पॉन्स? हा हाणे रिस्पॉन्स मां तव्हांखे ॾसियो, इहो मानी वारो मानी जो थी वियो, या माना अचो सर्वे वियो ईंदा आहिनि न, सर अची हेॾे वियो, साईं जे लाइ अलॻि सां चेयर खणी ॾियो, सरारनि जे लाइ सां टेबल वग़ैरह लॻायो, इहा शइ खपे। हा इहो घटि मिलंदो आहे, रिस्पेक्ट त मिलंदी आहे न। रिस्पेक्ट ईअं हूंदो आहे त सर वारा आया आहिनि, साईं खे जल्दी जेको आहे सो हे कयो हो कयो, सरारनि जे लाइ हे कयो हो कयो, सर प्रोग्राम था, सर प्लीज़ अञा हिकिड़ो असांजे लाइ सो सम्झी बसि माना इहे। उन खां पोइ हिकिड़ो असां ॿियो बि प्रोग्राम कयोसीं शादी जो, किथे हिन में लाड़काणे में, त उहो हुयो जेंट्स जो प्रोग्राम, सर अरमान वारा सभु कयासीं न, त उते सुठो माना असांखे रिस्पॉन्स मिलियो हुयो, पर उते असांजी जेकी तंगी थी हुई न, त असां डांस कयो आहे, फायरिंग बि हले पई, फायरिंग बि कनि पिया, ऐं स्टेज ते माना हिकु हूंदा आहिनि न छोकिरा अची करे डांस करे, असांजी हिकु पंहिंजी डांस हले थी, असां पंहिंजी हिकु परफॉर्मेंस ॾेखारियूं था, त असांजे विच में अची शराब पीअण, इहे शयूं माना पोइ सर जी सफ़ा माना हिकु दिलि भॼी पई, त इन खां पोइ हिन माना जवाबु सफ़ा ॾेई छॾियो, शादी जो प्रोग्राम हाणे त माना सोचणो बि न आहे। त मां चयो मां ठीकु आहे सर। पोइ असां शादी जो प्रोग्राम घटि कंदा हुआसीं। अकेले माना अकेले कीअं कयमि, कुझु मुंहिंजे दोस्तनि जी शादियूं थी वियूं, या दोस्तनि जे दोस्तनि जी शादियूं थी वियूं, पोइ मां जेको आहे सो कॾहिं बि वेंदो हुयुमि त सर अरमान खे ज़रूरु मां इन्फॉर्म कंदुमि त सर हीउ प्रोग्राम मूंखे मिलियो आहे शादी जो आहे, पर मुंहिंजो दोस्त आहे, या वरी दोस्त जो दोस्त प्रोग्राम हूंदो त मां इजाज़त वठंदुमि, ईअं मां प्रोग्राम ते न वेंदुमि। मां जॾहिं प्रोग्राम ते मूंखे इजाज़त मिलंदी हुई तॾहिं मां उन प्रोग्राम ते वेंदुमि। अकेले वेंदा हुआ? अकेले वेंदुमि त सर मां करे सघां थो, छो त उस्ताद जो इहो ई चवणो हूंदो आहे, ऐं उस्ताद जो चवणु हुजे या न हुजे, पर स्टूडेंट जो ज़रूरु इहो माना हुजे ख़्याल त मां जॾहिं बि वञा त उस्ताद खां दुआ वठी करे पोइ वञा। पोइ भले स्टेज ते तव्हांजे भरिसां वेठो आहे न उस्ताद, पहिरें पई करे पोइ स्टेज ते चढ़ो, इहो माना असांजो उहो माना स्टूडेंट जो इहो कमु ई कमु आहे, छो त उस्ताद जी इज़त इन मां शो थींदी आहे त यार वाक़ई माना
भले 1000 माण्हू वेठा आहिनि त बि उस्ताद जे पेरे थो पए। कुझु स्टूडेंट हूंदा आहिनि त यार न 2 माण्हू ॾिसंदा छा चवंदा, पर जेको उस्ताद जे अॻियां झुकंदो न उहे वधंदो, सम्झो। त पोइ मां ईअं प्रोग्राम कंदो रहियुमि। पोइ कुझु प्रोग्राम ते मूंखे उस्ताद मना कंदो हुयो, हाँ उस्ताद हे फलाणे जॻह ते प्रोग्राम, पर उहो बि दोस्त अची न हिन प्रोग्राम ते तूं न वञिजे। कुझु वरी अहिड़ा प्रोग्राम बि हूंदा जिथे उस्ताद काथे नाराज़ हूंदो कंहिंसां, सपोज कंहिं अकेडमी ते कयोसीं उतां माना असांखे न रिस्पॉन्स न मिलणु या ॿियो कुझु, उतां मना कंदो तोखे न वञिणो, जेसि ताईं जेको आहे सो इलाज न कनि तेसि ताईं न वञिजे। पोइ हुनखे ख़बर पए अॻिलनि खे त असांजी इज़त छा आहे। पोइ कुझु मां प्रोग्राम काफ़ी करे आख़िरी असांजो जॾहिं हिकु प्रोग्राम हुयो, जॾहिं लास्ट असांजो प्रोग्राम हुयो सर अरमान सां, पोइ लास्ट प्रोग्राम हुयो मुंहिंजो निज़ामणी हाल में, क्लासिक सेंटर मां हिते प्रोग्राम कयो हुयो। सर अरमान बि हुयो, सर एंथोनी सौथरा बि हुयो। प्रोग्राम करे लथासीं त सुठो रिस्पॉन्स मिलियो, रिस्पेक्ट मिली सुठी। कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे शौक़ु जाॻियो हुयो कंप्यूटर जो, जो कंप्यूटर वग़ैरह CIT DIT करे वठां। मां DIT कयां थो, हिन में CIT बि अची वेंदी। त वियो मां एडमिशन वठणु सर अरमान सां गॾु, मां जो क्लासिक सेंटर ते एडमिशन वठणी आहे। सो जॾहिं एडमिशन वठणु वियुमि त हुते प्रिंसिपल जेको हुयो, जंहिंजा असां फ्री ऑफ कास्ट ईअं प्रोग्राम कंदा हुआसीं, कहिड़ा बि इवेंट्स जा हूंदा, हुनजी फ़ोन ते असां हलिया ईंदा हुआसीं, इहो न चवंदा सर न असां बिज़ी आहियूं। उन माण्हू वटि जॾहिं वियासीं त सर अरमान चयो त ये मेरा बच्चा है, प्रोग्राम वगैरह भी करता है, तो DIT करना चाहता है। तो हाँ बिल्कुल सर हो जाएगी। एडमिशन क्या मतलब यहाँ पे प्रोसेस है, ये फॉर्म होता है गवर्नमेंट का फॉर्म है, मतलब वो बोर्ड ऑफिस का फॉर्म है, ये फिल होगा, आपको 2000 देने पड़ेंगे। सर अरमान ॾिसी करे मतलब ॿेचारी असां खां 2000 रुपया घुरई। सर अरमान ॾिसी करे चई 2000, चले कोई बात नहीं सर। सर अरमान मूंखे चयो त 2000 ॾेसि, मां 2000 ॾेई छॾियामांसि। सर अरमान जॾहिं मूंखे ॾाकड़ियुनि खां सीढ़ियुनि खां लही आयासीं, मूंखे चई क्या अंदाज़ा लगाया, मैं सर मुझे समझ में नहीं, पता नहीं किस चीज़ का अंदाज़ा। कि हम जहाँ भी प्रोग्राम फ्री में करते हैं, इसलिए करते हैं कि अगले बंदे को कोई तकलीफ नहीं है और उसके अलावा उसकी रिस्पेक्ट करके हम प्रोग्राम करते हैं, और पैसे भी नहीं मांगते हम। तो आज हम आए, अब उस अकेडमी पे आए जहाँ पर हम फ्री में डांस करते हैं, तो वहाँ पे आज आपकी एडमिशन के लिए फीस मांगी गई। पहले मैंने मना किया था कि किसी भी एकेडमी के जो है ना फीस नहीं लेनी डांस के हिसाब से। अब मैं ही कह रहा हूँ कि आज के बाद कभी भी फ्री प्रोग्राम नहीं करना। अच्छा, चाहे दोस्त हो, एकेडमी हो, शादी हो, ये तभी याद करते हैं जब जो है ना उनका काम पड़ता है हमें। शादी होती है, पहले कहाँ होते हैं दोस्त, शौकत यार असां प्रोग्राम थे, सेंटर वारनि फोन कई असांजे जेका इवेंट आहे अचो, तॾहिं यादि कंदा आहिनि जॾहिं हुननि जो मतिलबु हूंदो आहे। पोइ सर अरमान इहो मूंखे सेखारियो त जंहिं बि प्रोग्राम ते वञो न पेमेंट खां अलावा न वेंदा कयो। इहा शइ असां माना क्लासिक सेंटर तां सिखीसीं, जेको हिन वक़्तु ताईं माना मां अगरि दोस्त जे प्रोग्राम ते बि वेंदो आहियां त मां इहो चवंदो आहियां यार तव्हां एतिरा न ॾियो, पर थोरो एतिरो कुझु ॾियो जेतिरो माना मुंहिंजी महिनत आहे ॾिसी करे। अच्छा, इहो सवाम अकेडमी मां जॉइन कई गिटार, पोइ मां सिखां, शौक़ु हुयो मां सिखां, त हुते मीर शेरजी सां मिलियो हुयो, मीर मोहम्मद मुश्तबा तुंहिंजो सुञाण, मीर शेरजी बिल्कुलु सर खे सभु सुञाणनि। हा सभु सुञाण, जेके बि अकेडमी सां जेके कनेक्ट में या म्यूज़िक सां हिसाब सां कनेक्ट में सर। मां इहो बि चवणु चाहियां त मां होॾे वियुमि त इवेंट हुयो सवाम जो आर्ट काउंसिल में, ठीकु आहे, त मां हुन टाइम व्लॉग्स बि ठाहींदो हुउमि, यूट्यूब ते व्लॉग्स बि ठाहींदो हुउमि। उहो आर्ट काउंसिल जो व्लॉग मां चैनल ते पियो हूंदो, मां हेठां ॾेई छॾींदुमि। हुन में फर्स्ट टाइम तव्हां सां मिलियो, हा बिल्कुलु यादि आहे, शौकत जैक्सन सां मिलियो, पर मां व्लॉग ठाहियुमि, मूंखे ख़बर न हुई त माना असां सां ई गॾु आहे। मूंखे जो मेरी शेरजी हुते चयो मूंखे
चइबो तोखे डांस जो शौक़ु आहे, मां त हिकु ॿ वीडियो ॾिठा आहिनि तूं कंदो आहे, त सुठे डांसर सां न ॿुधाए शौकत जैक्सन आहे, मां शौकत जैक्सन माइकल जैक्सन वांगुरु कंदो जी हा, उन जी तव्हां परफॉर्म बि हिते थींदी आर्ट काउंसिल में, ज़रूरु ॾिसिजो। पर तव्हांजी परफॉर्म लेट थी हुई, मां वरी हलियो वियो हुउसि, तव्हांजी लेट थी हुई, पर उते तव्हां सां मां मिलियो हुयुमि पहिरियों। तव्हां गॾिजी हलिया हुआसीं, मूंखे एतिरो यादि आहे बाइक ते, पर एतिरी माना हुई न असांजी। हा, हेॾी अंडरस्टैंडिंग न हुई, पोइ हुते आर्ट काउंसिल में इंट्रोड्यूस करायो मीशे जी। तो मूंखे इहो तव्हां ॿुधायो हितां खां, ऐं ॿियो द लाड़काना डांस ग्रुप कीअं ठहियो इहो बि ॿुधायो। बाय द वे द लाड़काना डांस ग्रुप साईं असां मिली करे ई ठाहियो हुयो, ऐं उन यूट्यूब चैनल तव्हांखे ख़बर आहे, हेठां मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि। पोइ इहो तव्हां ॿुधायो, इहो तव्हां कीअं द लाड़काना डांस ग्रुप कीअं स्टार्ट कयो, ऐं पहिरीं मुलाक़ात जेकी तव्हांजी मूंसां थी, ऐं आसिम सां, पहिरियां त आसिम सां, मोहम्मद आसिम आहे उहो, ऐं शौकत जैक्सन ऐं मां मिली करे असां जो अकेडमी खोलियूं, किथे डांस जा वीडियो ठाहियूं, ईअं द लाड़काना डांस ग्रुप जो स्टार्ट थियो। पोइ हुनजो पहिरियां ॿियो नालो हुयो, इहो तव्हां पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो त मोहम्मद आसिम शेख जेको आहे, उन सां तव्हांजी कीअं मुलाक़ात थी, मूंसां कीअं मुलाक़ात थी, ऐं पोइ द लाड़काना डांस ग्रुप कीअं स्टार्ट थियो? हा, आसिम शेख सां जॾहिं ईअं मुलाक़ात थी मुंहिंजी, ईअं राब्तो थियो, फेसबुक ते मां ज़ेबेस जा प्रोग्राम कंदो रहंदो हुयुमि, त उन्हनि जी मां वीडियोस वग़ैरह पेज वग़ैरह मां लाइक कयो हुयो, जंहिंजे करे उन ज़रिए जेकी बि अपडेट्स वीडियोस वग़ैरह ईंदियूं हुयूं मां ॾिसंदो हुयुमि। त उन में मोहम्मद आसिम शेख साहिब जेको आहे सो उन में वीडियो मां शॉर्ट वीडियो ॾिठो हुयो, जंहिंमें डेंजरस सॉन्ग ते परफॉर्मेंस करे पियो। मोहम्मद आसिम डेंजरस सॉन्ग ते परफॉर्म कयो हुई, हां, केप वग़ैरह माना हुआ पातल हेड वग़ैरह, अच्छा, उहा ड्रेसिंग जे हिसाब सां सुठी, माशाल्लाह, माना मूंखे उनजी डांस ॾाढी सुठी लॻी, छो त उन में उहे शयूं हुयूं जेको शयूं मां पियो चाहियां, त माना को अहिड़ो छोकिरो गॾु हुजे मूंसां, जेको असां गॾिजी डांस कयूं। त मां मोहम्मद आसिम खे रिक्वेस्ट मोकिलियमि, मुंहिंजी एक्सेप्ट कयईं फेसबुक ते, उनखे मैसेज कयो, मूंखे उते रिस्पॉन्स ॾिनई, मां चयो मैं आपसे मिलना चाहता हूँ, मां चयो मां, उन्होंने क्यों क्या काम है, मां चयो यार डांस के हिसाब से मिलना है, तो उन्हें चयो हाँ ठीक है मुलाकात करेंगे। पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हुयो मीर अब्बासी, अमेरिका फार्मा कमु कंदो, त मीर अब्बासी मुंहिंजो दोस्त हूंदो, मां चयो यार दोस्त आहे, हुन सां मिलणो आहे, केरु आहे, मां चयो हे मोहम्मद आसिम आहे, अड़े इहो त मुंहिंजो दोस्त आहे, अच्छा, हाणे मां कॉल कयां थो, घुरायांसि थो, उते फोन करे हुनखे घुरायूं हुयो, वाक़ई माना को गहरो दोस्त हुयो, अच्छा, काथे वेठा ते चांहि वग़ैरह पीती, डिस्कस थी यार पेज, मां चयो यार पेज वग़ैरह ठाहिण थो चाहियां, कमु था करणु चाहियूं, पोइ अगरि तव्हां साथ ॾींदव त अॻिते हली कमु कंदासीं सुठो, हुन चयो मां एग्री आहियां तव्हां सां। उतां पोइ सॉन्ग वग़ैरह जेके बि खणंदा हुआसीं, असां वटि अकेडमी न हूंदी, मां आसिम जे घर वेंदो हुउमि, मथे हुनजो रूम हूंदो पर्सनल, उते असां डांस वग़ैरह जेके बि सॉन्ग वग़ैरह हुनजी पसंदि आया, मुंहिंजी पसंदि थी वई, हे गानो खणंदा हिन ते, पोइ गॾिजी असां रिहर्सल कंदा हुआसीं। पोइ जॾहिं वरी तव्हां सां मुलाक़ात थी असांजी सोम ते, आर्ट काउंसिल जे मुलाक़ात उते थी, न व्लॉग शायदि तव्हां सां पहिरां होॾे मुलाक़ात थी जेको हितां असां गॾिजी हलिया हुआसीं आर्ट काउंसिल, हा, पर उन वक़्त न हुयो, जान पहचान न हुई, उहो मीशे जी मिलायो असांखे, मिलाए छॾियो, मूंखे चई त हिनखे डांस जो शौक़ु आहे, तव्हां चयो त मां डांस वग़ैरह मां करणु थो चाहियां गॾिजी, मां चयो हा मां ठीकु आहे, ॿ छोकिरा असां आहियूं, टियों तव्हांखे बि खणंदासीं, कंदासीं डांस मिलजी करे। पोइ उतां असांजी तव्हां सां मुलाक़ात थी, पोइ असां गॾिजी करे ग्रुप जो नालो सोचियूं पिया त असां हाणे नालो छा ॾियूं, पोइ असां रखियो हुते डेंजरस डांस ग्रुप, हुनमें द लॻाई अॻियां, सॉरी द डेंजरस डांस ग्रुप, डेंजरस डांस ग्रुप तव्हांखे ख़बर आहे कंहिंजो हूंदो हुयो, अरमान जो नालो, सर अरमान जो, पोइ मां सिर्फ़ु मूंखे द लॻाइण जो माना बसि पोयां द लॻायमि, मां चयो त जेकॾहिं उस्ताद जो इहो आहे ग्रुप जो नालो, त हुनजे ग्रुप जे नाले हिसाब सां जेको हुननि जो कमु हुयो त असांजो उहो कमु न हुयो, पर मां उस्ताद जी परमिशन तां रखियमि नालो, मां परमिशन वठी करे पोइ मां नालो रखियमि, सर मां द लाड़काना द डेंजरस डांस ग्रुप जेको आहे सो मां नालो रखी सघां थो, हुनजो हा तव्हां रखी सघो था, त हिन लाइ बि परमिशन हूंदी आहे,
हज़ारिका हुन पहिरियां नालो रखियो। अच्छा पोइ नालो छो चेंज कयो? नालो छा जो चेंज कयो त कीअं द कहिड़े हिसाब सां? डेंजरस के द लाड़काना डांस ग्रुप। द लाड़काना डांस ग्रुप छो कयोसीं? हा, इहो तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदुमि। जॾहिं असां तव्हां सां मोहम्मद आसिम सां परफॉर्मेंस कंदा हुआसीं गॾिजी, प्रोग्राम वग़ैरह कंदा हुआसीं या शूट वग़ैरह गाना, त हलंदे हलंदे पोइ सर सागर सां मुलाक़ात थी। सर सागर स्वीट डांसर। सर सागर स्वीट डांसर पहिरियों जेको पॉडकास्ट कयो आहे न सर जो कयो आहे, चेक करे सघो था। हा ठीक आहे। सर सागर सां मुलाक़ात मुंहिंजी थी हुई। हूअं त जनरली थींदी हुई असांजी जिम्नास्टिक जे हिसाब सां, जनाबाग में ईंदो रहंदो। सागर बि जिम्नास्टिक कंदो हुयो। हा, पोइ उते ईंदो रहंदो हुयो त पोइ मूंखे ख़बर पई डांस वग़ैरह कंदो आहे। पोइ असां ॻाल्हाईंदा हुआसीं यार, डांस कॾहिं कंदा हुआसीं गॾिजी या ग्रुप जे हिसाब सां। सिर्फ़ु असांजी डिस्कस हूंदी, परे खां डिस्कस हूंदी आहे जेकी। त जॾहिं माना सफ़ा हिकु असां माइंड ठाहे वेठासीं, सर सागर सां मुलाक़ात थी त सर ऐं मां सोचियोसीं त अकेडमी पंहिंजी खोलियूं, जंहिंमें तव्हां बि हुयो, मोहम्मद आसिम बि हुयो। त सभिनि जी सोच हिकु थी वई, सोचे करे त हा अकेडमी खोलणी आहे। माना असांजो जज़्बो माना जेको असांजो जाॻियो हुयो त उनखे असां कंटिन्यू रखियोसीं। ईअं रखियोसीं त माना बसि जेको आहे सो हा चई करे अकेडमी बसि खोलणी न आहे। या तो जो पहिरियों असां प्रोफेशनल शूट कई हुई, कैमरामैन घुराए, जो गुलाम मुस्तफा चांडियो। हा हा, मजान होटल पे हाणे बंद थी वियो, वासिम हुयो। मजान पार्क में उते शूट कराई है, यूट्यूब ते रखियो। हा, 2-3 महीना थिया त 100 बि व्यूज़ न आहे। शायद असांजी नई महिनत हुई। हा, नई स्टार्टिंग हुई, पर असां कंटिन्यू रखियो। पर ईअं हिकिड़ो ना ॾिसी करे यार बसि न आहे, पर असां ठाहींदा वियासीं। ऐं हाणे माशाअल्लाह ॾिसो त घणा सब्सक्राइबर आहिनि? 3000 लैक्स में व्यूज़ इन वीडियोस ते। लाड़काना में सभिनी खां वॾो डांस चैनल आहे। मतलब ॿिए कंहिंजो आहे बि न, पर माना एॾा फॉलोअर न आहे। पर मां सम्झां थो वॾो चैनल आहे। घटि आहिनि, थोरा घटि आहिनि डांस असांजे जेको आहे सो असांखे ख़बर बि हुई त 4-4 महीना गुज़री वेंदा, 100 व्यूज़ बि न ईंदा हुया। पोइ बि असां उन शइ खे कंटिन्यू न कयो। अचूं था हुन ॻाल्हि ते, सर सागर वारी ॻाल्हि ते, त असां जज़्बो इहो रखियोसीं असांखे अकेडमी खोलणी आहे। पोइ कुझु ॾींहं असां स्टेडियम ते डांस वग़ैरह कईसीं, तव्हांखे यादि हूंदी। सम अकेडमी प्रोग्राम जे लाइ असां इहा रिहर्सल कई हुईसीं गॾिजी। पोइ जॾहिं उहो प्रोग्राम करे उन खां पोइ असांजो हिकु माइंड ठही वियो त माना असांखे क्लब खोलणो आहे। नी पोइ असां इलाहाबाद में क्लब खोलियोसीं सर सागर सां गॾु। सर सागर ऐं मां मिली करे, असांजी जेकी टीम हुई, मिली करे पोइ असां कंटिन्यू कयो डांस जॾहिं खोलीसीं त पोइ अॻ में कुझु सोचियो न हुयोसीं त नालो छा ॾियूं असां अकेडमी। पहिरियां असांखे इहो जज़्बो अकेडमी खोलणी आहे। जॾहिं अकेडमी खोलीसीं, हुन में महिनत वग़ैरह कईसीं, सजाइणु ठाहिणु वग़ैरह ॿियो कुझु। त पोइ ठाहे करे वेठासीं त पोइ सोचियोसीं त हाणे नालो छा रखूं हिन अकेडमी जो। तव्हां सभु वेठा हुयो, सर सागर बि वेठो हुयो। पोइ काफ़ी नाला असां सोचिया हुयासीं, काफ़ी मुंहिंजे ज़हन में अचनि पिया, काफ़ी सर सागर ज़हन में अचनि पिया, काफ़ी तव्हांजे ज़हन में अचनि पिया त माना हे नालो रखूं, हो नालो रखूं, हे नालो रखूं। पोइ जॾहिं वेही करे काफ़ी माना सोचियोसीं त पर अहिड़ो को नालो जज न पियो करे अकेडमी जे हिसाब सां। पोइ रखियोसीं असां, सोचियोसीं त जेकॾहिं असां लाड़कान में रहूं था त ॿियनि खे कीअं असां ॿुधायूं त असां लाड़कानी जा आहियूं। छो मीडिया जे तरफ़ां असांजे बिना चए कंहिं ख़बर पइजी असां किथां जा आहियूं। पोइ असांजे ज़हन में, सर सागर ऐं मुंहिंजे ज़हन में, टीम जे ज़हन में इहो आहे त पोइ असां लाड़काना डांस ग्रुप छो न रखूं। मां चयो बेस्ट आहे इहो, द लाड़काना डांस ग्रुप था रखूं। लाड़काना डांस ग्रुप, असांजे सॼी टीम चयो त लाड़काना डांस ग्रुप। मां चयो द बेस्ट आहे लाड़काना डांस ग्रुप, त जंहिंखे माना डांस ग्रुप आहे द लाड़काना, लाड़काने जा आहियूं त ज़ाहिर आहे तॾहिं द लाड़काना आहे। द लाड़काना डांस ग्रुप रखियोसीं, पेज ठाहियोसीं, अकेडमी जो नालो ॾिनोसीं। उन खां पोइ असांखे काफ़ी रिस्पॉन्स मिलणु लॻो ऐं काफ़िनि खे ख़बर पए पई त हे लाड़कानी जा आहिनि। बिना असांजे ज़बाने ॿुधाए करे हुननि खे ख़बर पइजी वई। छो त असां पेज अहिड़ो ठाहियोसीं ऐं हुन ते जेके पेज ते असां महिनत कईसीं, छो त असांखे महिनत एनी हाउ करणी हुई त इन द लाड़काना डांस ग्रुप खे अॻिते कीअं वधायूं। जेकॾहिं हेॾो वॾो असां नालो ॾिनो आहे लाड़काना डांस ग्रुप, जेको माना लाड़कान में डांसर माना जेके चइजनि त इहे आहिनि डांसर। जेकॾहिं असां नालो ॾिनो आहे
त लाज़मी आहे त उहा असां वटि शइ बि हुजणु खपे। त इन जे लाइ असां लद्दा लाड़काना डांस ग्रुप ॿुधायोसीं ऐं नालो हुनखे ॾिनोसीं ऐं काफ़ियुनि तां असांखे रिस्पॉन्स सुठो मिलियो। ऐं जिथे प्रोग्राम ते वेंदासीं असांखे ॿुधाइण जी ज़रूरत हुई, छो त असांजा पेना फ्लेक्स हुते लॻल हूंदा हुया। सम्झी वेंदा त तव्हां लाड़काने जा आहियो, असांखे यकीन नथो अचे तव्हां लाड़काने जा आहियो, जहिड़े हिसाब सां तव्हांजी डांस आहे। बस मां द लाड़काना इन करे इन जे करे असां द लाड़काना डांस ग्रुप रखियोसीं नालो ऐं उहा महिनत बि करे ॾेखारीसीं। चलो ॾाढी सुठी जर्नी आहे। हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो अॻिते छा आहे, अॻिते प्लान्स छा आहिनि? तव्हां माना एजुकेशन तव्हांजो आर्ट में घणो इंट्रस्ट आहे, जिम्नास्टिक बि कई अथव, डांस बि कयो अथव, हाणे अॻिते लाइ तव्हांजो आहे छा? तव्हां काॾे मतिलबु वञणु था चाहियो, कहिड़ी स्टेज ते पहुचणु था चाहियो? फ्यूचर प्लानिंग मां इहा ई ठाही आहे दुबई जी, दुबई वञा, उते डांस कंदो, जॉब जे हिसाब सां बि डांस जे हिसाब सां बि। अच्छा, माना दुबई में वञी करे डांस कंदो? वञी करे माना डांस मां मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माना मां दुबई जॉब बि कयां ऐं डांस बि कयां। जॉब त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि बेसिक नीड्स आहे, हिन आर्ट मां त डांस मां त इतनी हिन प्रोफेशन मां नथो करे सघे, जेकॾहिं साइड हसल आहे। दुबई न वञी सघियमि त मुंहिंजी इहा कोशिश आहे त लाड़काने में अञा माना द लाड़काना डांस ग्रुप खे ऐं अकेडमी अञा का वॾी खोलियूं अहिड़े माना पैमाने ते, न उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आहिस्ता आहिस्ता शऊर ईंदो, तकड़ में त शयूं थींदियूं न आहिनि। शऊर आहे, शऊर आहे थोरो मां अस में तव्हांखे ख़बर आहे सोसाइटी कीअं आहे? लाड़काने में बि शऊर घणो आहे पर गुरबत घणी आहे। गुरबत त आहे, उहो त ठीकु आहे, पर मेन जेको आहे न ज़हन माण्हुनि जो शऊर न आहे। हाणे हिकिड़ो पीउ मां पैसा ॾिए थो ॿारनि खे स्कूल वञण लाइ, ठीकु आहे, या अकेडमी वञण लाइ, उनखे शाम जे टाइम डांस सेखारण लाइ उन्हनि खे 1000-2000 न ॾींदो। चवंदा डांस छा, माना हिकिड़ो डांस खे आर्ट सम्झनि ई था, डांस खे हिकिड़ो माना सम्झनि था त कंहिं कम जी शइ न आहे ऐं सोसाइटी में हिनखे ग़लति थो सम्झो वञे त असां बि इहा शइ न कयूं, त उहो बि भउ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि हाणे हिकु घरां उन्हनि खे सपोर्ट न मिलंदी, उहो कीअं असां वटि अकेडमी सिखंदा? हिते उहो ई अची सघंदो जेको इंडिपेंडेंट आहे, कमाए थो पाण, उन मां अची करे असां वटि बाक़ी त जेके घर में, हलो चलो घर में को कमाइण वारो बि छोकिरो कोई कमाए बि थो, उहो बि डांस लाइ जेकॾहिं वञे थो सिखण त घर वारा हुनखे टोकींदा, चवंदा इहा कहिड़ी शइ थो करे। त हितां सोसाइटी जो जेको ज़हन आहे न उहो थोरो इंट्रोवर्ट आहे, माना हिकिड़ो ओपन माइंडेड न आहिनि। सोशल मीडिया जे करे आहिस्ता आहिस्ता थोरी चेंजिंग थिए थी, या असां शयूं स्टार्ट करे वेठा आहियूं, 2 साल थी विया इहे पयूं हलंदियूं, त हिकिड़ो उहो बि सम्झी सघंदा त हिकिड़ी माण्हू जी ख़ुशी मिले थी ऐं हिकिड़ो शौक़ु आहे, हिकिड़ो आर्ट आहे, इहा मूंखे वजह लॻे थी। तव्हांखे छा लॻे? मां ॾिसमांव त शौर आहे, इन जे हिसाब सां त जहिड़े हिसाब सां मीडिया हले थी न, त शौर आहे। तव्हां जहिड़े बि प्रोग्राम ते वञो लाड़काने में, जहिड़े हंधि बि डांस कयो, तव्हां प्रोग्राम खे छॾे करे तव्हां किथे रोड ते डांस कंदव न ग्रुप, त शौर न हुजे हा त उहे माण्हू हुते अची करे तव्हांखे एप्रिशिएट न ॾींदा, तव्हांखे ॾींदा, एतिरा एप्रिशिएट ॾींदा, तव्हांखे चवंदा नंबर तव्हां पंहिंजो ॾियो, पर असां डांस सिखणु चाहियूं। काफ़ी सिखणु चाहिनि था, इहो शौर आहे, काफ़ी सिखणु चाहिनि था। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो डांस वॾी लेवल आहे, वॾे पैमाने ते इहा शइ हले थी। डांस न आहे त कुझु बि न आहे, म्यूज़िक जे हिसाब सां जेकर अगरि अचे थो न, डांस आहे हुन वटि त सभु कुझु आहे। अच्छा, माना ॾिसो हिते माना एजुकेशन जूं अकेडमी भरियूं पियूं, सेंटर्स, ट्यूशन्स भरिया पिया, डांस जूं अकेडमी छो न आहिनि? उहे छो न भरियूं पियूं? छा रीज़न आहिनि? ॿुधायां थो तव्हांखे। शेखर आहे, उन जी अकेडमी आहे पाड़े में, असांजी अकेडमी आहे, पर उहा माना स्ट्रेंथ न आहे जेतिरी ॿियनि अकेडमीज़ में। ॾिसो हिते चांसिस न आहिनि डांस जे हिसाब सां अॻिते वधण जे हिसाब सां। तव्हां डांस केतिरी बि कयो, एतिरा डांसर बि हिते लाड़काने में मौजूदु आहिनि, जंहिंखे अॼु ताईं अहिड़ो को रिस्पॉन्स कंहिं न ॾिनो आहे जो माना वॾी लेवल ते अची वञे। अगरि ड्रामनि में छो न आयो, लाड़काने जेके ड्रामा आहिनि, वॾा वॾा सीरीज़ हलनि थियूं, हम टीवी वग़ैरह, उन्हनि में उहे डांसर छो नथा अचनि? टैलेंट आहे, पर हुन शइ जी क़दुरु न आहे न। अगरि इहो डांस या म्यूज़िक वग़ैरह अगरि इन में माण्हू वॾो पैसो कमाए न,
या इन जो शौर इन हिसाब सां हुजे त माना उनखे जब कोई बि डांस करे तो उनखे खणी करे मथी लेवल ते आणनि, ड्रामे में आणनि, कहिड़े वॾे शो में आणनि, अहिड़े प्रोग्राम में अहिड़े वॾा शो जेके थींदा आहिनि वॾा वॾा, हुननि में उन्हनि खे को हिसो मिले, उन्हनि जी सैलरी मिले महीने जे हिसाब सां, त हर घर जी फैमिली चवंदी त असांजो नंढड़ो डांस बि करे पढ़े बि सही। पर हो सम्झनि था त पढ़ाई सभु कुझु आहे, छो त जिते तव्हां वेंदव तव्हां खां पहिरां पढ़ाई पुछा कंदा, डांस पुछा न कंदा। क्वालिफिकेशन छा आहे? पढ़ाई त ज़रूरत आहे, बेसिक नीड आहे, उहा त पर माना पढ़ाई हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू ई, उहा त बेसिक नीड आहे न। नीड आहे। पढ़ाई त हिकिड़ो इहो न आहे सिर्फ़ु तव्हांखे जॉब ॾींदी आहे, तव्हांखे बहितर कंदी आहे, तव्हांखे पॉलिश कंदी आहे, काफ़ी कुझु उहा त लाज़मी आहे। मां आर्ट जी ॻाल्हि थो कयां, डांस जे हिसाब सां इहो ई आहे त शौक़ कंहिं वटि कंहिंजो आहे बि, उन वालिद साहब उनखे सपोर्ट नथो करे, फैमिली सपोर्ट नथी करे, उहो ई त मां चवण जो मक़सदु सोसाइटी में उहा उन्हनि खे एप्रिशिएट नथा कया वञनि, इवन घर में ई तव्हांखे एप्रिशिएट नथा कनि घर वारा, त पोइ सोसाइटी बि नथी करे, त उहो हिकिड़ो सोचे थो त मां त अकेलो आहियां। हो वॾा आहिनि, हुननि खे हिन शयुनि जी ख़बर आहे त असांजो जेको छोकिरो नंढड़ो असांजो डांस में ईंदो त पढ़ाई ॾांहुं हुनजो ध्यानु थोरो हटिजी वेंदो, हुनजी इहा कोशिशि हूंदी आहे पहिरां पढ़ाई करे। त इहा ई ॻाल्हि मां बि 2015 में डांस में एंटर थियां पियो त मूंखे घर ॾांहुं सपोर्ट कंहिं बि न कई, मूंखे मना कंदा डांस न कर, डांस हिते सही न आहे, डांस खे माना ग़लति वे सां ॾिठो थो वञे, त इन शइ खे त मां इग्नोर करे मां अॻिते वधियमि। मूंखे अलाए केतिरा मिट माइट चवनि पिया अड़े यार नचे थो हीअं हो, उन शयुनि खे मां इग्नोर कयमि। पोइ हे जेके ॾिसां थो जंहिंजा पेरेंट्स नथा कनि सपोर्ट, त उहे स्टूडेंट आहिनि, उहे कमाए बि नथा सघनि, जो माना कमाए करे असांजी अकेडमी ते या कहिड़े बि डांस अकेडमी ते जॉइन कनि, लाज़मी जॉइन करण सां बि ॿ रुपया ख़र्च थींदा आहिनि, त जेको अफोर्ड नथो करे, शौर आहे, अफोर्ड नथा करे सघनि, त उहे माना नथा करे सघनि डांस। हीअ त अफोर्ड जी ॻाल्हि थी वई, जेके अफोर्ड कनि था, जंहिंखे पैसो बि आहे, जेके जीअं एंटरटेनमेंट कमाइनि था, उहे छो नथा अचनि? हा, उहे इन जे करे नथा अचनि त कंहिं वटि घर जी परेशानियूं हूंदियूं आहिनि, ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि, ऐं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि त शौर हूंदो बि आहे, पर चवंदा आहिनि त यार असां कीअं नचूं, ॿ माण्हू ॾिसंदा असांखे, माना कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिखंदा बि आहिनि त शर्माए सिखंदा आहिनि, कुझु वरी ईअं हूंदा आहिनि वेंदमि मां अकेडमी वठां बि सही एडमिशन, ऐं मां उते करे बि न सघां, ॿ माण्हू ॾिसंदा मूंखे, माना कीअं करे सघंदुमि। कुझु अहिड़ा बि आहिनि स्टूडेंट जेके छोकिरा जेके नथा करे सघनि। हिकिड़ो फैमिली सपोर्ट, उहो त शौर जे हिसाब सां मीडिया में डांस आहे, शौर आहे, पर लाड़काणे में अगरि कोई केरु हलाईंदो हूंदो न मोबाइल, डांस ईंदी हूंदी, चवंदी हूंदी हुन दिलि त मां बि डांस कयां। चलो ही जेकी घर में ठीकु आहे, ॿारनि खे सपोर्ट न आहे, जा जीअं तव्हां ॻाल्हि था कयो त जेके पैसा बि आहिनि, कमाए बि थो, डांस सिखण बि चाहे थो, पर उहो चए थो मां सिखी सघां अलाए न सिखां, शर्माए थो, या कोई कंहिं चए छा, माना इहे त या ज़िम्मेवारी ॻाल्हि कई, या घर में फैमिली सपोर्ट, इहो त इहा त आम ॻाल्हि आहे, ज़िम्मेवारी हर कंहिंखे हूंदी आहे, मूंखे ज़िम्मेवारी न आहे छा, तव्हांखे ज़िम्मेवारी न आहे छा, ज़रूरी न आहे घर जी फ्यूचर जी, अॻिते तव्हां बि शादी कंदव, मां बि शादी कंदुमि, हर कोई ज़िम्मेवारी त अचणी आहे, घर जो हिकिड़ो वज़न, बट पोइ बि त तव्हांखे छा थो लॻे, माना इन डांस में जेको शौर नथो अचे, हुनजी वजह आहे छा? शौर आहे बि, पर लाड़काणे में जेको आहे न शौर आहे, पर लाड़काणे में नथा चाहिनि त असां डांस कयूं, ॿ माण्हू ॾिसनि, 100% मां 4% चाहिनि था असां डांस कयूं, ॿ माण्हू ॾिसनि, ऐं असां वेंदासीं, 96% उहे नथा चाहिनि त असां डांस कयूं। मतिलबु मेजॉरिटी माण्हू अहिड़ा आहिनि जेके रिलीजियसली माना हिनखे ग़लति सम्झंदा आहिनि डांस खे, ऐं इन में इन शइ खे सही न सम्झंदा आहिनि, ऐं सोसाइटी में इन शइ खे माना हिकिड़ो में थी वियो, हा, इनखे शर्म सम्झंदा आहिनि, जो मेजॉरिटी माण्हू इलाही हिते आहिनि लाड़काणे में, इन जे करे हो घटि माण्हू त इन जे करे न आहे। मां तव्हांखे ॿुधायां त इवन फैमिली में ई तव्हांखे सपोर्ट नथो थिए, पाड़े वारनि ते शायदि घर मां ॾिठो वञे त घर में अगरि चवंदा त भाई इहा शइ ग़लति आहे, न आहे करणी, तव्हां बि इहो ई सम्झो था न, इहा ई शइ आहे न, मां बि शुरू में इहा ई चयमि जेको सोसाइटी में शइ खे घटि सम्झो था, वजह इहा आहे, इहा जेकॾहिं हिनखे आर्ट सम्झो वञे त हर कोई सिखे, हिनखे एप्रिशिएट करे, यार ॾाढी सुठी डांस आहे यार, आर्ट थी वियो, पेंटिंग थी वई, इवन पेंटर्स बि घटि आहिनि,
इंटरेस्ट बि ॾिसो घटि न आर्ट में माना लाड़काणो Value नथा ॾियनि हिते। घटि वैल्यू एप्रिशिएट आहे। नथा मतिलबु तव्हांजो मतिलबु इहो आहे त तव्हां माना आख़िरि में तव्हां फ्यूचर इहो आहे त तव्हां दुबई वञिणो आहे उते डांस करणी उते आहे डांस बसि करणी आहे। आख़िरी इहो आहे हा मुंहिंजो जेको अगरि हिकु ॾींहुं अची थो वञे तव्हां दुबई बि पहुची वियो जॉब बि तव्हांजी सुठी हिकिड़ी हले थी हा उते तव्हांखे मौक़ो बि मिली वियो डांस करण जो कंहिं स्टेज ते या कंहिं बि वॾी इवेंट ते बसि तव्हां आख़िरी शइ तव्हांजी इहा हूंदी आख़िरी मुंहिंजी इहा ई आहे त माना मां दुबई वञा जॉब बि कयां त उते उते मां डांस बि कयां पोइ अहिड़ो ग्रुप माना मिली वञे हा छो त अञा मां इहो ई चवंदुमि त असां ग्रुप जे एतिरे लाइक़ु न आहियूं दुबई जे उस्ताद जेके वेठा आहिनि न वॾा उस्ताद वेठा आहिनि जल्दी कंहिंखे ईअं माना डांस में आणणु खणणु ग्रुप में वॾी ॻाल्हि हूंदी आहे सम्झो स्ट्रगल आहे पर माना Struggle मां उते कंदुमि मञी करे मां डांस सिखंदुमि बसि अञा माना तव्हां सिखंदो बसि आख़िरी माना तव्हांजी इहो ई फ्यूचर आहे। प्लान इहा आहे मां माना दुबई में माना डांस वग़ैरह हा उते जॉब कयो सिखा ऐं कयां। उते परफॉर्म कयो डांस हा बसि अगरि उतां मूंखे चांस वग़ैरह मिली वई हम्म, त ख़ासि करके चांसियूं एॾे ई मिलंदियूं हम्म। अच्छा माना दुबई में तव्हां डांस करण था चयो हिते हा। पाकिस्तान में न पाकिस्तान में न आहे न सर छा न आहे वैल्यू न आहे को अच्छा वैल्यू न आहे मतिलबु दुबई में वैल्यू आहे दुबई में वैल्यू आहे चलो बेस्ट विशेस आहे ज़ाहिरी माना असां त चाहींदासीं तव्हां अॻिते वधो असां ऐं असां तव्हांजा शागिर्द आहियूं असांखे बि तव्हांजी दुआ ज़ाहिरी आहे असांखे बि खपे अच्छा हिकिड़ो जनरल सवाल आहे सोशल मीडिया अॼुकल्ह हर कोई इस्तेमालु थो करे ऐं ख़बरूं सचियूं बि मिलनि थियूं कूड़ियूं कूड़ियूं वधीक मिलनि थियूं हा। कूड़ियूं वधीक थियूं मिलनि सचियूं घटि थियूं मिलनि 30% तव्हां सच मिलंदो 70% कूड़ मिलंदो वेरीफाई करणो थो पए त भाई सच आहे या न आहे कोई कुझु बि चई थो छॾे कॉमेंट में कुझु बि ॻाल्हाए थो छॾे गारियूं बि ॾेई था छॾनि कॉमेंट में तव्हां मूंखे इहो ॿुधायो त सोशल मीडिया जा फ़ाइदा ऐं नुक़सानात कहिड़ा कहिड़ा तव्हांजी नज़र में जो तव्हांखे तव्हां इहो ई सवाल कयो हुयो सर अरमान खां इहो जनरल क्वेश्चन आहे सभिनी सां कंदो आहियां सभिनी पॉडकास्ट में सर अरमान बि इहो ई तव्हांखे चयो न हुन त पंहिंजी स्टोरी शेयर कई Story तव्हां ॿुधायो? पंहिंजी ॿुधायो त तव्हांजी नज़र में फ़ाइदा कहिड़ा सोशल मीडिया नुक़सान कहिड़ा फ़ाइदो बचणु घुरिजे मां पहिरां नुक़सान ॿुधाईंदो माण्हू बचंदा पहिरां मां तव्हांखे फ़ाइदो थो ॿुधायां हम्म, त फ़ाइदो इहो आहे त मीडिया असांजी टीं अख आहे हम्म, ठीकु आहे हम्म, त मीडिया उहा शइ आहे अगरि तव्हांखे चाहे त आसमान ते पहुचाए तव्हांखे चाहे त ज़मीन ते पहुचाए हम्म, उहो हाणे कीअं हम्म, तव्हां सोशल मीडिया ते कमु था कयो हम्म, मीडिया ते कमु तव्हां कयो था तव्हां अॻिते वधो था ॿिनि माण्हुनि जे नज़र में अचो था हम्म, ॿ माण्हू तव्हांखे एप्रिशिएट था कनि हम्म, ॿ माण्हू तव्हांखे कामयाबु ॾिसणु था चाहिनि हम्म, ऐं 5 माण्हू अहिड़ा आहिनि जेको तव्हांखे किराइण था चाहिनि हम्म, तव्हां मां ख़ुशि न आहिनि हम्म, ख़ुशि कीअं न आहिनि कहिड़े हिसाब सां न आहिनि त तव्हां मीडिया ते कमु कयो था अॻिते वधो था 2 माण्हुनि खे तव्हां क्रॉस था कयो 5 माण्हुनि खे तव्हां क्रॉस था कयो 5 माण्हुनि मां अगरि सपोज़ 2 ॼणा ख़ुशि आहिनि त 3 ख़ुशि न आहिनि 5 ख़ुशि आहिनि त 10 ख़ुशि न आहिनि ईअं ई आहे त नुक़सान इहे आहिनि त सुभाणे तव्हांखे अगरि को सुठो माना ख़बर आहे यार हे डांसर आहे इहो त जेकॾहिं ॾिठो वञे त मीडिया में तव्हां घणो फेमस थी विया आहियो त 5 ॼणा अहिड़ा हूंदा जेको माना चवंदा त हिनखे किरायूं कहिड़े हिसाब सां किरायूं फ़ोन सां या त हमला थींदा आहिनि 5 माण्हू चवंदा आहिनि त यार हे कामयाबु थिए हिनखे असां अञा सपोर्ट कयूं त नुक़सान ऐं फ़ाइदा इहे ॿई आहिनि हिन मीडिया में अगरि सुठे हिसाब सां अगरि इस्तेमालु करे मीडिया खे त सुठी जॻह ते पहुची सघे थो अगरि हुनखे सुठे खां वरी ग़लति में अची वञे त हुनखे माना मीडिया पोइ तबाह करे छॾींदी माण्हू वॾो पुछा कनि था त लाड़काना डांस ग्रुप ते वीडियोस था अचनि रुगो सागर ऐं मुंहिंजा था अचनि ऐं ॿिया शागिर्द तव्हांजो वीडियो नथो अचे तव्हां किथे आहियो घुमल हिन वक़्तु हिन जे करे नथो अची सघां त मुंहिंजी जॉब अहिड़ी आहे जो माना राति जो मूंखे 10:30 11 थी था वञनि 11:30 जंहिंमें मां माना ग्रुप खे टाइम नथो ॾेई सघां ऐं मां बसि इहो ई चवंदुमि त तव्हां 2 ॼणा जेको आहे न ईअं सम्झो 10 ॼणनि जे बराबरि आहियो इट मीन्स न इहो तव्हां पर असां चाहियूं था न तव्हां बि वीडियोस में अचो पर तव्हां जेको कमु कयो था न हा न सुठो था कमु कयो मीडिया असां त कंटिन्यू करे वेठा आहियूं पर उमेद आहे त तव्हां बि थोरो पंहिंजे कमनि मां जल्दी फारिग थींदो ईंदो अच्छा आख़िर में जेके ऑडियंस तव्हांखे ॾिसे थी कुझु मैसेज ॾियणु चाहियो हिननि खे त भले कुझु अहिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियो ॿुधाए सघो था मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त ज़िंदगी में जेको बि कुझु करणु चाहियो था तव्हां जेकी तव्हांजी दिलि चवे न उहा शइ कयो
कंहिं ते डिपेंड न रहो त माना अॻिलो माण्हू मूंखे कहिड़ी सलाह थो ॾिए। सजेशन तव्हांखे पूरी दुनिया ॾींदी, हालांकि तव्हांजे घर वारा बि सजेशन ॾींदा भाई हीअ शइ कयो उहो शइ न कयो, पर जेको तव्हांखे बेटर लॻे न, सुठो लॻे न, तव्हां उहा शइ कयो। पोइ चाहे फन जे लाइ तव्हांखे तव्हांजी दिलि थी चवे, या आर्ट जे हिसाब सां दिलि थी चवे, या कहिड़े बि हिसाब सां जॉब जे हिसाब सां, या ॿिए कंहिं अकेडमी या पढ़ाई जे हिसाब सां, या डॉक्टरी जे हिसाब सां, काफ़ी माना हूंदियूं आहिनि शयुनि में, जेकी तव्हांजी दिलि चवे उहा तव्हां कयो शइ। ॿियनि खां तव्हां सजेशन बिल्कुलु वठो पर कयो पंहिंजी। ऐं बसि इहा ई कोशिशि असांजी रहंदी। त ऐं मां इहो ई चवंदुमि तव्हांखे त असांजे द लाड़काना डांस ग्रुप आहे हिन रेशम गली में। सो जंहिं जंहिं भाउ खे डांस वग़ैरह सिखणी आहे त हसनैन चन्ना सां, सर सागर सां राब्तो कयो। त मुंहिंजी इहा ई हूंदी चवणु त माना शौर तव्हां बि आणियो डांस में ऐं सिखो। तव्हां जंहिंखे शौक़ु आहे, इहो न घबरायो त अॻिला माण्हू छा चवंदा, जेकॾहिं इन सोच में रहंदव त कॾहिं बि कामयाबु न थी सघंदव। पोइ अहिड़ियूं कुझु हूंदियूं आहिनि शयूं जेके माना चवंदा आहिनि असां न करे सघंदासीं, या ॿ माण्हू छा चवंदा, पर ॿिनि माण्हुनि खे न ॾिसो। अगरि तव्हां कामयाबु थींदो न, इहे ॿ माण्हू तव्हांखे सलाम कंदा। मुंहिंजो इहो ई चवणु आहे। वाह, थैंक यू सो मच शौकत जैक्सन साहब, तव्हां आयो असांजे पॉडकास्ट में। सो इहो हुयो पॉडकास्ट। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो त वीडियो खे लाइक करे छॾियो, शेयर करे छॾियो पंहिंजे दोस्तनि सां। मिलूं था ॿिए के नए पॉडकास्ट एपिसोड में। तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।